मसरूफ दिल करे गम टारे छॾियो अथऊं, ईअं बिना हे तोखे विसारे छॾियो अथऊं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तमामु जल्द अची रहियो आहे ही तमामु जदीद गज़ल ऑडियो लैब स्टूडियो तरफ़ां रिकॉर्ड कयो वियो आहे, जंहिंमें तमामु महिनत असांजो प्यारो भाउ यासिर अफ़ाक़ ऐं मुंहिंजो प्यारो ऐं तमामु हिकिड़ो मुअज़्ज़िज़ शख़्सियत ज़ाहिद राजबर साहब जिन कंपोज़िशन कराई उस्ताद इरफान साहब जन खां, ऐं महर बाई जी शाइरी, तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़ ऐं तमामु ख़ूबसूरत शाइरी। ऐं अॼु ही कंपोज़िशन हक़ीक़त में मुंहिंजे लाइ हिकिड़ो इम्तिहान हुई, मुंहिंजे ॻाइण लाइ। मां हिकिड़ो फोक आर्टिस्ट आहियां ऐं स्पेनिश ते ॻाइणु ऐं स्पेनिश जी बीट ते ॻाइणु मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज हुयो, पर पीर उस्तादनि जे दुआउनि सां, मोला जे करम सां जेतिरो बि निभाए सघियो आहियां। ऐं मर्द भाई जेको गज़ल जा लफ़्ज़ आहिनि उहे मुंहिंजी ज़िंदगी खे फॉलो कनि था ऐं मुंहिंजी ज़िंदगी ते लिखियल ही गज़ल आहे भाई साहब जो, ऐं तव्हांजो नाम क्या अथव, इंशाल्लाह मूंखे ज़रूरु पसंदि ईंदो। जीअं त मां हिन वीडियो में तव्हांखे बिल्कुलु मुनफ़रिद नज़र ईंदो, ऐं ख़बर अथव हिन वीडियो जो जेको डायरेक्टर आहे मुंहिंजी पसंदीदा डायरेक्टर राजा रबानी साहब, जंहिं मुंहिंजो गीत कयो हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ सारे, ऐं तमामु वीडियो जी दुनिया जो बेताब बादशाह ऐं मुंहिंजो तमामु बहितरीन दोस्त, ऐं इंशाल्लाह मूंखे ज़रूरु पसंदि ईंदो तमामु जल्द। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त ऑडियो लैब जे तरफ़ां हिकु ख़ूबसूरत जदीद गज़ल असां कुझु वक़्त खां सोचियो पिए त सिंध जे सुहिणे आर्टिस्ट साईं मुमताज़ मोलाई साहिब खां हिकु मुनफ़रिद अंदाज़ में हिकु गज़ल कजे। उन लाइ कुझु उन्हनि सां डिस्कशन्स थियूं ऐं जेका कंपोज़िशन तयारु कई भाउ इरफान समूह कमाल जेको आहे सो उन कंपोज़िशन कई आहे, उहा अॼु जे नई टहीअ खे नज़र में रखंदे ऐं हर माहौल खे नज़र में रखंदे ही गज़ल तयारु कयो वियो आहे, जंहिंजी पहिरियों भेरो वीडियोग्राफी बि तव्हांखे जेका मुनफ़रिद नज़र ईंदी साईं मुमताज़ मोलाई साईं खे सदाईं हिकु अलॻि अंदाज़ में ॾिठो वियो आहे। हिन महिल तव्हां हिकु अञा जदीद ऐं नए अंदाज़ में हिन वीडियो में बि ॾिसंदुसि, आवाज़ जे लिहाज़ खां बि वीडियो जे लिहाज़ खां बि ॾाढो दिलि सां ही प्रोजेक्ट ठाहियो आहे, गीत ठाहियो आहे, गज़ल ठाहियो आहे, तव्हांखे ख़ूबसूरत अंदाज़ में पेश करण लाइ वॾी महिनत कई आहे। त साईं मुमताज़ मोलाई खे असां हिकु नए अंदाज़ में पेश कयूं ऐं उमेद था कयूं बाज़ोक़ सॼण सुठा सिंध जा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे इन गीत खे पसंदि कंदा, ऐं उन सां गॾोगॾु इंशाअल्लाह ताला अहिड़ा गीत गज़ल अदबी संजीदा मौसीक़ी जेके गीत गज़लनि साईं मुमताज़ मोलाई जा आईंदा बि थींदा रहंदा। ऐं ही पहिरियों हिकिड़े क़िस्म जो असां हिकिड़ी कोशिशि कई आहे, उमेद कयूं था तव्हां सभिनी सॼणनि खे बेहद पसंदि ईंदो। सिंध जे बेबाक शाइर महर भाई साहिब जिन सां मुंहिंजी 1.5 साल खनि अॻु कचेरी थी, जंहिंमें इहो मूं उन्हनि खां गज़ल वरितो हो मसरूफ़ दिल करे गम टारे छॾियो अथई, ऐं काफ़ी वक़्त खां मूं वटि पेंडिंग पियो। जॾहिं साईं मुमताज़ मोलाई सां मुंहिंजी डिस्कशन्स थी त खोड़ सारा गीत हुया, खोड़ सारा वॾनि शाइरनि जा नंढनि शाइरनि जा, शाइरी त सॼी ख़ूबसूरत ई हूंदी आहे, पर मूं जेको पंहिंजे हिसाब सां ऐं साईं ज़ाहिद राज पर महसूसु कयो त ही गज़ल असांखे थोरो डिफरेंट लॻो, त असां चऊं पिया इहो पेश कयूं। ऐं ख़ासि करे हिन जेके लाइनूं आहिनि भाउ मुमताज़ मोलाई वांगुरु त ॼण त मुंहिंजी ज़िंदगीअ जी अकासी थियूं कनि। सो इन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखी ही सुहिणो गज़ल जदीद तर्ज़ ते ख़ासि करे नौजवान जेके आहिनि इहे ज़रूरु ही हिकु भेरो ॿुधनि, तव्हांजे दिलि जे तार खे ज़रूरु छुअनि। वॾी